Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधा मिठिल खां उनजी माउ 30 सालनि खां विछड़ियल हुई हाणे उनखे पुराणी माउ मिली आहे मूंखे साल थियो आहे पावली मूंखां विछड़ी वई आहे त पोइ मूंसां कोन थी मिले छो अरे मिली वेंदी कीअं मिलंदी अरे ओ खुश्क दिमाग़ असांखे टेंशन हो टोनीअ जो हा उनखे लोड़ियासीं शाख में हा निभागो तारू हुयो अलाए न हुयो हा खा पंहिंजो इहो टोनी हाणे निकिरंदी कराची वारे समुंड मां सभु मुर्दा हालत में अदा पाली थींदी पोइ आज़ाद ऐं तुंहिंजी थींदी हुन सां शादी अच्छा तव्हां सम्झो त मां मरी वियुसि ख़ुशि थिया आहियो कोन मरंदो त बे हिला दूंगा तो लोग तो पाण वेठी खैरात जे घर में आई वरी कजिया खे पई धिकानी बी पुटड़ी बीतिया काडे बी परे हथ परे मां छड़ मां छडेस ना है छडणो हिन खे से खत से कायास त हिन से छाणी कर दी परे थी बी मार खुदा जी पवई पाजो भा मारे विधी हलड़ी मासी तुझा ठका पाली थींदी आज़ाद ऐं तुंहिंजी थींदी हुन सां शादी हथ ओ मेंदी लॻंदी ओ गाना ॿधे बा ओ मेंदी लॻंदी छा थियो टोनी किथे टोनी हिते टोनी बीठो टोनी चढ़ियो थे टोनी के शाख में लोड़े आयासीं अने पोइ पंहिंजा अखियुनि सां तो हिते बीठो रे हिते मूंखे ॾिसे पियो कोई करे पतो लाई प्लाजा मत बार नथो करी बाक़ी सची थो ॿुधायां त हिते हो हिते वियो काॾे नमूनो पतो करिया हिते पर पियर पर तोखे वरी छा थियो तूं बि चढ़ियो वरी हेॾे छा तूं छो थो ताऊं करी अरे हेॾे बीठो सवेल जड़ी किथे आहे कोन आयो सवेल बीठो हिते कोन बीठो हिते बीठो मुझे तो बजा क्यों था अरे तोरी ॻाल्हि ख़राब हुई न हो हिते हुते जेको मूं ॾिठो न मूं ख़बर केतिरो मूं हीअं करे को बिनाए घट के खां को बिनाए घट के खां सब चढ़ल हित चोट तई मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई ओबा मिठल हाणे के गॾ गाॾे वारे खे ॾिस असली हाणे सफ़ा मुंहिंजो साह थो वञे आहे ॾिसण में सनो पर सरकार विधो अथसि वो जड़ छिप है हलड़ी बो दुकटो ठका ओ मां इसे ठियारी जो केसा हिते गॾा गाॾे वारो बेंदो ई कोन बाक़ी रहियो बाबल जो वज़न सॼी उमिरि व्याज खाधो अथई उन जो वज़न त थींदो न हा बा हा इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे वञ जेकॾहिं माण्हू नथा बि अचनि न त हथ ॿधीनि पेरे पवीनि ॿ टे माण्हू वठी आ मुंहिंजो त सफ़ा साह थो निकिरे मूं में हाल न थई हाणे अम्मा भला हाणे हीअं था कयूं तूं बाबल जो ख़्यालु कर मतां कुता मेरू सम्झी पटे न वञनिसि मां माण्हू ॾिसां थो अम्मा जेकॾहिं मामा वलू ट्रपड़ खणी हलू थी वियो न सॼी ॻाल्हि ॻिची में पवंदी रपड़ खणी हलूं छा मतलब त लगड़ कांटा हू जारी थींदो लगड़ कांटा हू जारी इहो चवणु छा थी चाहे सम्झे सभु कुझु थी अम्मा पोइ नंढड़ी छो थी थिए मतिलबु मुंहिंजो इहो त जेकॾहिं मामा वलू प्यालो करे वियो न त तूं जो जेल पको अथई मां छो जेल वेंदसि जेल वेंदी कज़ी मां कदो कज़ीअ खे पे आहियूं पोइ गुसाए जो वई हा त वञी लॻो वलूअ खे पाण ॼाणा न पंहिंजा कम जो छा धक भले मासी कज़ीअ जे करे लॻो अथसि पर किरियो त असांजे दर ते हो न मां चयोमांसि जाने बाने खे त पंहिंजे ज़ाल खे बचाइण लाइ अची पंहिंजा ताक ॾे ताक छा जा अम्मा इहो मामा जे वलूअ जो सुकल सीनो त पोइ सिधो सो सीनो चओ न सीनो हूंदो आहे मुड़ुस माण्हुनि जो ए मूं वारो भाउ वते थो पियो इहे अंबनि जे खोखनि जूं ताकियूं खयूं इनखे सीनो चइबो आहे अम्मा थोरो घणो ई सही पर मसलो असांजे लाइ बि थींदो हाणे ठहियो बेजार न
पेट पिटियो आहे मां मैं वलू तो कौलो मरंदो मिठल बल है काॾे गुम थी वियो हाणे हिन बघ पखीअ खे केरु खणंदो बाबा हाणे जो स्कूल हो भाई लाश त न आहे मतिलबु पवे असांजी गिची में तव्हां भॼी वञो न बाबा ए मुंहिंजो बाबला थोरो मिर्गीअ जो असर अथसि बसि बेहोश थी वियो आहे मिर्गी त जूतो सिंगायोसि नी होश में अची ईंदो इहे त 6 जूता खाई वियो आहे जेकॾहिं तो वटि आहे त सिंघाईसि न बसि खणोसि था अबा ही केरु हुया ऐं कीअं राज़ी थिया अम्मा पासे जे ॻोठ मां वठी आया उतां जा माण्हू आहिनि 50-50 रुपया ॾेई बाला थी बाला भंजी हाँ चलो चुप कर हाणे अचो था हलो गोली हली वई ॾिस नक में लगी आहे अख में लगी आहे कन में लगी आहे मार पियो ख़ुदा जी तव्हांखे मां केतिरा चकर चयो आहे त ईअं सलूट न कयो ज़ख़्मी करायो न वॾा गोली कान लॻी अथई वो ॿार फटाका हणिया तव्हां कॾहिं बंदूकड़ी में गोली रखी आहे ॿारनि खे गिरफ़्तार कर ॿारनि खे बाबा ॿारनि खे छॾियो हे ॾिसो नवां सिपाही नाइस टू मीट यू सरी मुंहिंजो हथा हुनजो हथु काढियो हाँ इहा सिपाही ॿुधल बोरो घोड़ा अरे वो पुराणो दौर हुयो तो सिपाही घोड़नि ते हूंदा अरे मोबाइल वठो मोबाइल हिन जे कन जी आईसी सड़ियल आहे अड़े कहिड़े आसरे मोबाइल वठूं मां शबकोरी जो मरीज़ हे मंटो तूं मुरागी बोड़ो ऐं हे चपर जी साहब कर ख़बर ही वरी बि कुझु न कुझु असां में सही आहे चपर ॾे ख़बर गाॾी हलाइण ईंदी अथई हाँ वॾा ठीकु आहे अॼु ही नंढड़ी केरीअ जो ऑर्डर ॾेई थो छॾियां भली छा भली भली वॾो वार सही न ॾेई हूंदो साहब मूंखे वारदात जी धप थी अचे वारदात जी धप तोखे इहा त सदाईं मूंखे ईंदी आहे वारो नक चोरायो या चोरा न वॾा तोखे ज़ुकाम आहे कलाम आहे वरी कहजो कलाम आहे लखनि करोड़नि जा केस था हलकियूं न चाहूं न पाणी न बीड़ी न सिगरेट जेके मूंखे जवान ॾियनि था उहे मूंखां बि वियल मुंहिंजा जानवर सिपाही हो वॾा जानबाज़ फूक ते खल उॾनि जानबाज़ सा खाली आहिनि कीसा हुकुम कर साहब कीसन खे छॾ जंहिं पासे खां वारदात जी धप आई आहे न हाणे असांखे उन पासे वठी हल ओके सेठ धनु मुंहिंजी धी पावली जी इन गोरपट सां शादी तो कराई जल्दी उन खां तलाक वठाइजे न त मां दोहल विझी सॼे ॻोठ में पढ़ो ॾींदुसि त मुंहिंजी धी सां नाजाइज़ी सेठ धनु कई आहे अड़े मूं टोनीअ खे सम्झायो आहे पर छोरे अलाए छो कुते वारो ज़िद कयो मञे ई नथो अचे त वरी बि ज़ोर भरियासि पर मूंखे इहो ॿुधा त तलाक वठरायोसि छो था वॾी मरण जो मक़ाम आहे हिते चइयो त मां करोड़पति आहियां उते वरी मुंहिंजी न्याणी खे परायनि घरनि में थां ॿुहारी पियो कराए शर्म कोन्हेसि को तूं ॿुधा तुंहिंजी न्याणी हुजे ऐं ईअं करे तोखे गैरत कान चयां न कहिड़ो लाचार वारो कर इन पागड़ बिले खां मुंहिंजी छोकिरी खे तलाक जल्दी वठरा कलू जज़्बाती न थी अचे न टोनी त कन पटियांसि ॿारहा जा कन पटींदेसि पुठी सुॼाईसि जब दुनिया खे ख़बर पए त सेठ धनु टोनीअ सां छा करे छॾियो वाह दावा कुझु थिए ई कोन थो नंढे भाउ ते लिकी थो वार करी मां लिकी थो वार कयां ऐं तूं सरेआम थो करी वॾो इलियास थो चए त बस खबरदार फिलहाल केर वक़्त ते वधण जी कोशिश न करे मरे वरी कर मरे वॾा ईअं त विड़ी पवंदा अड़े चरिया पर्दा थींदी न हू हथ विझण में मज़ो ईंदो मट करे वेहो वॾो इलियास थो चए छा कंदा तूं वारी हां हक न जा हाणे तो मैं छोड़ पर थी वियो हेरो हां खबरदार होशियार पे करा इंतजार लगातार बार केर तुरण पड़ो उथण खाइण पीअण सुम्हण जगड़ी कोशिश न करे माण्हुनि खे विढ़ाए हाणे पाण में विढ़ण शुरू कर दव सुतली साहब ही मुझे भाव ना है काहे वही कैसो जगो काहे वा तू भी मुझे दुश्मनी भाव नहीं साहब
इन मूंखे घुंड खां हमिलो करायो आहे। तोखे गुडन घणा धक आया? साहब खे 11 धक आयूं। 11 मां विया 6 हेॾे 6 विया त बाक़ी बचा 5 बचा न 5 हाँ 5 बचा। सिपाहियों अटैक! अरे मूंखे न बॉडी पुलिस अब दी हूंदा अॼु ॾिठव न। बस ठीक छा हलो चलो थाने ते हलूं। साहब मूंखे धक जो तोणी। हल वॾो जनरेटर हले थो हिन हाल में, ही बीमार आहे मुंहिंजे ख़्याल में। डॉक्टर साहब मूंखे पक है ए मरंदो कोन, घरनि जा ई जुमाड़ा खाई पोइ मरंदो। वल्लूअ जी छाती में लॻो चक्का, लॻे थो हिनखे लॻो वॾो धक्का। हाँ डॉक्टर साहब भित था किरियो आहे ॿिले वांगुरु। न डॉक्टर साहब न, हिनखे मुंहिंजी सिर लॻी वई आहे। हे माण्हू आहे या मिरूं, छो था हणो हिनखे सिरूं? डॉक्टर साहब इत्तफ़ाक़ सां लॻी वई अथसि, को मां हिनखे हणा थोड़ा ई पई। अचो झलियो हिनखे सुक, छो त मूंखे हणी आहे हिनखे मुक। बेड़ी बंदूक तुंहिंजो टका। ओ डॉक्टर साहब रहल कसर तव्हां पूरी कंदो छा? मरीज़ खे मथे खण, घणी ॾियारी न हण। मथे खणांसि, मथे पाण ई वेंदो हली। मुंहिंजो मतिलबु आहे त खणांसि। हाणे ख़त्म हयाती सफ़ा थी लॻे, न दवा थी लॻे, न दवा थी लॻे। छॾे वञण जी ॻाल्हि न कर, मथां तोखां अॻे मुंहिंजो साहो वञे। झेड़ो कथी मता हिक ॿिए खे सुई तो खून थी पता। ओ पापल ये फायर न कर। ओ झेड़ो कथी को खत्म थी वियो। असां पंहिंजे घर में आहियूं। वेह सिट डाउन। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी छी मूंखे ॾियो पंहिंजी फीफी। अच्छा को डॉक्टर साहब हलो त मां तव्हांखे ॿाहिरि छॾे अचां ऐं तव्हांजी फी बि तव्हांखे ॾियां। अजी बंबू चङो वली मोहम्मद, हाणे पाण हलंदासीं, वरी बीमार थींदे त ॿीहर मिलंदासीं। मुंहिंजो वलण अलाह हयाती जे वलण। ॻाल्हि ॿुधो, ईदन जी ईदन ते एनसी दाख़िल थी चुकी आहे। हाणे तव्हां वञो त असां तव्हांखे गिरफ़्तार करण अचूं। न चो पंहिंजे बरसात रे पैसा खाली आहिनि खीसा। अरे हे जे ईअं न कंदो रहियो त खीसा बि भरिजी वेंदा, हिनखे रोक। वॾा हिते ॿई ॾवारी मौजूद आहिनि ऐं हिक ॿिए ते एनसी दाख़िल कराई अथनि। पोइ देरि छाजी आहे, कयूं लाकब चपर जी कर ख़बर। हिन थाणे जो इंचार्ज मां या तूं? वॾा तूं। मां जीअं चवां तीअं थिए। ईदन जुमन तव्हां वञो, असां तव्हांखे गिरफ़्तार करण अचूं। वॾा फिलहाल भला जुमन खे अंतर कयो, मूंखे पोइ पकड़ण अचिजो। जॾहिं ईअं कोन थींदो, जॾहिं बि WC कटबी आहे, मुंहिंजो मतिलबु आहे त NC कटबी आहे, त उहो ॾोहारी फिलहाल गुमशुम हूंदो आहे ऐं असां हुनजे दर ते व्याजनि वांगुरु बार वेंदा आहियूं। उन करे फिलहाल तव्हां वञो, तव्हां खुटको न कयो। असां तव्हां ॿिन्ही खे हथु करे मोचड़ा हणी पोइ लाकअप कंदासीं। ठीकु आहे साहब, जीअं तव्हांजी मर्ज़ी। ऐं हा, वञण खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, पंहिंजा मोबाइल खुले रखिजो, जीअं तव्हांखे असां फ़ोन करे पुछी सघूं त तव्हां आहियो किथे। जी ठीकु आहे। वॾा हिकिड़ी मोबाइल खयो वञा। न आहे मोबाइल त हलो वॾा कम करी थो फॾा। हथ हलाए मुजरिमनि खे तव्हां ॾिनो छॾे वरी वॾा केरु थो छॾे? अरे चुप। ख़बरदार, कानून का है फर्ज़, ख़िदमत आपसी। असांजो कमु आहे त असां भॼी डुकी ॾोहारनि खे पकड़ियूं। ईअं न घर वेठे सबको गिरफ़्तारी ॾियण लॻो त थाणे ते सिर्फ़ु रिपोर्ट दर्ज करण वारो वेठो हूंदो। वॾा सलाम आहे तव्हांजे दिमाग़ खे। लखनि करोड़नि जा केस था हल कयूं, न चांहि आहे, न पाणी आहे, न बीड़ी आहे, न सिगरेट आहे। क्रिकेट वॾी जो आहे क्रिकेट ते अॼुकल्ह। हा विलायती तो इहो सुठो न आहे कयो। हुन ॾींहुं जुमन खे असांजे हथां मोचड़ा हणाए बराबरि, ऐं पोइ उन ॻाल्हि ते ईदन ऐं जुमन पाण में विड़ी पिया बराबरि, ऐं वरी ॿिन्ही भाइरनि खे पुलिस ॿधी वई। यस ओके इहो त तमामु भलो थियो डीज़ल ते। पोइ असांजा बकाया पैसा काथे? मां बि ते, तव्हां बि ते,
वतो था धक खाईंदा भला मां भॻो त कोन थो वञा डीज़ल ते। तव्हां ॿुधो त ॿिन्ही भाइरनि खे पुलिस पकड़े वई आहे। तव्हां ॿिन्ही भाइरनि खे इहा ख़बर न आहे एड़सी दाख़िल करे वरी पकड़ण लाइ इन्हनि खे छॾे ॾिनो आहे। अच्छा न पुट कारा बि गॾु थियनि। हाणे ॿई गिरफ़्तार थियनि जॾहिं पुलिस इन्हनि खे बूट ठोके त मां भॻो त कोन थो वञा न, मां त वेठो आहियां न, पोइ मां पैसा ॾींदुसि। पहिरियां त तो ईअं कोन चयो। पहिरियां त मूंखे बि ख़बर कान हुई ईदनी जुमन जे झेड़े में इहो पुलिस टंगाड़ाईंदी न। बस फ़ैसिलो थी वियो, ॿई कुटजनि, पैसा पंहिंजा खणी वञिजो डीज़ल ते। ये आऊंठा छो थो ॾेखारी? ॼट सोई ॼट बाबा, कड़क नोट आंगूठे सां गिण पाइनि। ओ ही 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 हाणे सम्झो। हलो ठीकु आहे, एतिरो बि इंतज़ारु कयूं था। हल साजो। केर थो चए त शैतान नज़र नथो अचे, मां जो आहियां। जानवर सिपाहियो। ओके सर, जानवर न जानबाज़ जानबाज़। तव्हां जा कम ॾिसी मुंहिंजी निड़ीअ मां जानबाज़ निकिरे ई कोन थो। सर मां बाहूं तो वधाई हिकु चक्कर था के जानबाज़ चओ त जी दिल त खुश थिए। जानबाज़ सिपाहियो। यस सर। चओ तरह कोरोना वांगुरु फैलजी वञो। ईदन जो मन जिथे बाथा चनवे गीले वठी चोन पर कुटींदा चोन। पिटींदा कहिड़ा वरी खदड़ा फ़कीर जो असांखे पिटींदा पिट लॻंदी। अरे बुढ़ल बोरा साहब तो चे कुटींदा कुटींदा पिटींदा न। आस्ते छो न ॻाल्हाई, को ॿोड़ो आहे एतिरो न आहे ॿोड़ो ॿुधां थो। अड़ी तिरियूं रड़ियूं करे छो था ॻाल्हायो? ॾुहारी तव्हांजा आवाज़ पंहिंजे घरनि में ॿुधंदा हूंदा। ईअं हालाकी था कुटनि ॼण हिननि जे पीउ जी बादशाही आहे। अथव वॾा जीअ धनुजा मां बि नंबर पंठो करे छॾियां। हा ईअं करा। अरे ईदन ऐं जुमन जा नंबर त सेव हूंदव न? यस सर। ईदन ऐं जुमन जा नंबर असां वटि सेव थियल आहिनि न। हा 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 नंबर आहिनि। हाणे ॻाल्हि ॿुधो, सभु अलॻि अलॻि ईदन जुमन खे ॻोल्हींदासीं। हिन थकिजी पओ पोइ हुननि जा नंबर मिलाइजो। यस सर। अरे तूं कोन थो चई? साहब छा थो चए? अरे यस सर यस सर यस सर। हा हा यस सर। शाबाश, अॼु तव्हां पंहिंजी पघार हिलाल कंदव। पलाल छो थी आछा पलाल? अरे पलाल कोन तो चवई साहब, हिलाल हिलाल हिलाल। अरे असांजी पघार जानवर जो हिलाल करणो पवंदो। हिलाल उहो न हूंदो आहे जॾहिं न असां महिनत करे मुजरिम खे पकड़ींदासीं, उहो हिलाल हूंदो आहे। ॻाल्हि ॿुधो, सिज लहण खां अवल ये ॿई मूंखे लाक में खपनि। अंडरस्टैंड? यस सर। पूरो ही मां न आहियां बसरूं सां। ओ झटके घर जो नलको खराब थी पायो अथव छा? जो दिला खणी ॿाहिरि निकितियूं आयो। हाँ चिलकणी, घर वारे नलके जो पानी खराब थी वियो आहे, इन जे लाइ हिन नलके ते आया हूं। चिलकणी ॿुधो आहे त मिठल खे मां मिली वई आहे, हाणे त तुंहिंजो लाइ सजायो बि जल्दी थी वेंदो। काथे पावली, उन ॾींहुं मिठल जी माउ आहे न कज़ी, उहा अम्मा खां रिश्ते जी ॻाल्हि करण आई हुई। ऐं अम्मा वरी छा कयो ख़बर अथई? अम्मा मासी कज़ीअ खे ॻाल्हाइण ई कोन ॾिनो, धिका ॾेई ॾेई घर खां ॿाहिरि कढी छॾियईंसि। हा पोइ? ऐं ख़बर अथई मासी कज़ी आहे न कावड़ में आई त पोइ वरी सिरूं खणी असांजे दर खे पई हणे। ऐं विच में मामा वलू अची वियो ऐं मामा वलू वेचारो ज़ख़्मी थी पियो, सिरूं वञी सीने में लॻसि। सुठो थियसि छा? हा मां चयो त सुठो कोन थियो। भला हिकु ॻाल्हि त ॿुधाए, टोनी पावलीअ खे तलाक ॾियण जे लाइ राज़ी थियो आहे या न? न न, गेदुड़े गिग वांगे अञा मुंहुं चंपड़ियो पियो आहे। अलाह करे त इहो कमु जल्दी थी वञे। मुंहिंजी तलाक तोखे जल्द छो आहे चिलकड़ी? टोनी में अख थई छा? हले मुए खे तीली ॾेई साड़ियां। असल में ॻाल्हि इहा आहे त मूंखे पक्का जेकॾहिं तुंहिंजी टोनीअ खां तलाक थींदी न त पोइ तुंहिंजी शादी 100% मवाली सां थींदी। ऐं जेकॾहिं तुंहिंजी शादी मवाली सां थी न त पोइ मां अम्मा जी शादी चाचे गोबाटे सां कराईंदसि। ऐं पोइ वरी मुंहिंजी ऐं मिठल जी शादी पक्की। वॾी का चालाक आहीं चिलकड़ी, पावली जी तलाक खां वठी पंहिंजी शादीअ ताईं तंद तंद सां मिलाए वेठी आहीं। हरू भरू तूं साजा गुआण दा मूंखे त ख़बर ई कान थी पए त सुतरी साहब खे सभेदार कंहिं कयो।
जॾहिं त ॾोहारियुनि जा नंबर मोबाइल में फीड थियल आहिनि पोइ बि बतूरा ॻोल्हींदा। मां त कयां थो आराम। पोइ ईदन ऐं जुमन खे कंदुसि फोन त महिरबानी कयो छपरी हेठां ॿुढल ॿोड़े खे गिरफ़्तारी ॾियो। सुठो जो नलको मिलियो, पाणी पिया। साहब सुतली जो बि दिमाग़ ख़राब थी पिया। हथ हलाइण ॾोहरनि खे त चए तव्हां वञो त मां तव्हांखे ॻोल्हियां थो। आऊं ढोल पचंदा इहो चपर ऐं ॿुढल इहे छा ॻोल्हींदा हूंदा? किथे छांव में सुता पिया हूंदा। रो थी वियासीं। अलाए कहिड़ी कार में वञी लिकिया हन मार पई। न छॾिया न ग़लती थी वई। असांखे बि पुलिस गिरी जो शौंक़ु आहे। लखनि करोड़ जा केस हल कयूं, पाणी बि कोन मिले। हल लॻे थो त साहब नंढे इलाइक़ो अख बूटे जो शौंक़ीन हुयो। ईदन जुमन खे चयईं तव्हां लिखो मां तव्हांखे ॻोल्हियां थो। हद थी वई यार। ताजू ताजू होड़िस ॿुढल ॿोड़ो सुतो पियो आहे। पोइ उथारियोसि या ताजू ताज़ी नौकरी मिली अथसि। हल त हलूंसि, कुझु न कुझु खीसे में हूंदसि ज़रूर। हा यार चमी सही थो, पर ईअं न त गेख कयो सुतो पियो हुजे। अरे असां ॿिन्ही खां ज़ोर थींदो छा? हल त हलूंसि। लकी शाह सदर वारे जबलनि ते पुॼीसि, पर ईदन जुमन न रहंदा। मूं वारे सिपाही भले करिया हिकिड़ो त मूंसां गॾु हुजे हा, करे विञाइजी वञा त पोइ। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका घणनि ॾींहंनि खां पोइ मिली चिलकणी। ख़ुशि त आहीं न? आंगूठो ख़ुशि हूंदसि। तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो थींदे थींदे रहिजी वियो, ॼण मां ख़ुशि हूंदसि। हाँ भला इहो त ॿुधाए मामा वलू ख़ुशि लॻो पियो आहे? इहो बेपितवान खे छा थींदो? छॾ बामे वलूअ खे। इहो ॿुधा मासी सेठाणी जो पारो लथो या अञा उते बीठो अथसि? साॻी हालत आहे। हिन महिल बि खोंगरे जो फको वियसि, तॾहिं त निकिती आहियां। विहाणो मुंहं ते ॾेई चढ़ी नथी वञीसि? 2-3 चकर कोशिश कई आहे, पर अम्मा आहे न, इनजे करे नथी करे सघां। लेडी बंदूक तुंहिंजो ठका। इहा कहिड़ी मां आहे जेका सॻी धीअ जी ख़ुशी बि बर्दाश्त नथी करे सघे? मिठल तूं बि त ठोयो आहे न, रुगो मामा वल्लूअ जे कट लेलो लॻो पियो वतू। तूं बि का रोज़ी कर न, रुगो व्याज खाई 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 मुंह मां नीमक निकिरी वियो अथई। सुरीली अॻे त मुंहिंजे हुस्न ते शेर चवंदी हुई, हाणे मारी बेनी मुको थी वियुसि। चरिया उन वक़्तु मुंहिंजी नज़र थोड़ी कमज़ोर हुई। जॾहिं खां डॉक्टर मूंखे फुड़न वारी दवा ॾिनी आहे न, तॾहिं खां वठी साबुण ऐं सर्फ जो फ़र्क़ु मूंखे साफ़ नज़र थो अचे। बस हाणे बस नटाए न, तो हूअ ॻाल्हि कई आहे। गिदड़ डाख न पुॼे आखे तूं खटा। तूं ऐं डाख आया छा खिली दी? इन जे करे त खिला थी, तूं गिदड़ थी सघे थो। ओ चूने में किरियल बोरी तोखां वधीक सुहिणो आहियां। हाँ मां माना चूने में किरियल बोरी आहियां? ख़बर आहे, सॼो कमाल हिन मेकअप जो आहे। हींअर बि मुंहुं धोई आहे, 2 ॿारनि जो हाथ फाड़ी फाड़ी। बस बस चुप कर, कन थी खाई। तो बि पंहिंजे अंदर जी बाहि कढी, मूं बि पंहिंजे अंदर जी बाहि कढी। बस मसलो इहो आहे, न तूं सेठाणी सां ॻाल्हाए थी सघीं, न मां बाबल वल्लूअ सां। मश्करन जो गोठ तई, मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई।